अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 जून ट्यूसडे। 10:30 थिया आहिनि। कंटिन्यू मां कम वारी माई जो इंतज़ारु कंदी रही आहियां ऐं मां हिन खे मोती हणंदी रही आहियां। ऐं यकीन कयो त हे कोई हिकु ॿिनि ॾींहंनि या हिकु हफ़्ते जो कमु न आहे, हे हिकिड़ो कंटिन्यू महिनत जो कमु आहे जेको मां कंदी रही आहियां। सो हाणे कम वारी माई जी कज़न न्यापो ॾेई वई त अॼु न ईंदी, हुनजी तबियत ख़राबु आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों त मां उथंदमि त पहिरियों थांव धोईंदमि ऐं खीर वारो बि अची वियो त खीर करण लाइ रखां, थांव धोआं। कुझु मूंखे पंहिंजा रोज़मर्रा जा कपिड़ा बि धोइणा आहिनि त इहो कमु हाणे जारी रखंदमि। पूरा 12 थिया आहिनि ऐं पहिरियों थांव धोतमि, पोइ इहे कपिड़ा धोतमि। अॼु मशीन में विधमि इहे कपिड़ा, भले 5 मिंट टाइम ॾेई विधमि पर बसि पुॼे न पियो। थांव धोतमि त हथ थकिजी पिया मुंहिंजा, छो त हाणे आदत न रही आहे। ऐं उनखां अलावा हाणे जेको आहे इहे कपिड़ा धोइण खां पोइ मशीन में मां विझी आई आहियां थांवनि वारो टॉल, त उहो बि धोआं। आख़िरी आहे उहो। उनखां पोइ ज़ाहिरा रेस्ट कंदमि। ऐं लंच जेको आहे, मूंखे कल्ह पालक चिकन पचायो त अञा इलाही सारो पियो आहे। अॼु मासी बि न आई त उनखे बि न ॾिनो, त बसि मुंहिंजे रेस्टोरेंट जो उहो थी वेंदो। फ्रेश मानियूं पचाईंदासीं, सलाद कटींदासीं, या कॾहिं दिलि चाहींदी आहे रायतो ठाहे वठंदा आहियूं त उहो कंदासीं। सफ़ाई कोन कंदासीं अॼु, छो त हाणे हिते जीअं ॿाहिरि थोरो कचिरो आहे, अञा पन वन पिया आहिनि, पर जीअं तव्हांखे ख़बर आहे त इन्हनि पननि खे मां कचिरो न सम्झंदी आहियां। ऐं थोरो साह पटींदमि। उनखां पोइ कल्ह जेको मां प्लान कयो हो त मां हिननि खे ट्रिम कयां, हिन जी इहे कटियां, सॼो ख़राबु थी वियो आहे। ऐं कुझु मनी प्लांट्स बि कटणा आहिनि, कुझु हिन मां सुकल पन बि कटणा आहिनि। इहो कंदमि इनशाला। अॼु जो मुंहिंजो इहो प्लान हुयो, अञा ताईं आहे, बाक़ी अॻियां जी ख़बर कोन्हे। सो हाणे वॉशिंग एरिया में वेंदमि ऐं थांवनि वारो टॉल धोईंदमि। हितां हे कटे वरितमि, हिन खे ट्रिम कयो अथमि, हिन खे ट्रिम कयो अथमि। हिन जी त सॼी शाख जेका हुई खाॾी पई वधंदी वञे ऐं बिल्कुलु आख़िर में पन हुयसि। ऐं हिननि खे बि कटे वरितो। हाणे हिते ई वधंदा। जीअं हिन में ॾिसो त हीउ ॾाढो प्यारो नओं पन निकिरे थो, हिन में ॿिया बि निकिरंदा यकीननि। ऐं हिन में बि ऑलरेडी विच मां ही फ्रेश पन निकिरनि पिया, त इहा वधंदड़ शाख मां हिन जी कटे छॾी आहे। ऐं हुन वल जो तव्हांखे हाल ॾेखारियां। ऐं अच्छा, हिते बि मां प्लांट्स ट्रिम करे छॾिया। हितां हिन में जेके सुकल सड़ियल पन हुआ मोस्टली मां हिन मां कढी छॾिया आहिनि। हीअ वल जेका मथे पई वञे उहा कटे छॾियमि ऐं हिते छॾियो अथमांसि त जीअं प्रॉपर वधे। ऐं हिन जी हाणे मां जाइ पोइ बदिलाईंदमि जीअं वधणु लॻंदी, त जीअं हीअ सही तरह सां हिनखे कुशादी जाइ मिले, छो त मथे हीअ हिन ॾाढ़ूं में फासे पई। ऐं ॿियो मूंखे अफ़सोस इहो थियो जॾहिं मां हिनखे कटियो आहे, हीअ शाख ॾिसो, हीअ ॾाढ़ूं जे विच में टॉप ते हीअ वधे पई, हेठां इहा ईअं सुकी शाख हुई, मथे हीअ एॾो ईअं बंच करे वई। ॾिसां थी हिनखे पाणी में थी विझी छॾियां, अगरि हिन जूं रूट्स निकिरी आयूं हूंदी क़िस्मत त मां हिन खे पोइ विझी छॾींदमि कंहिं कुंडीअ में। ऐं मनी प्लांट हे जेको ट्रिम कयो आहे, हिननि खे त वरी कटे सेट करे ऐं बोतलनि में विझी थी छॾियां, छो त इलाही पन सुकी वेंदा आहिनि बोतलनि मां, या सड़ी वेंदा आहिनि, ॻरी वेंदा आहिनि, त पोइ उन्हनि खे उहे मां चेंज कंदी रहंदी आहियां। सो उछलाईंदमि कुझु कोन, हुन ब्रांच खे पाणी में विझंदमि, शायदि कमु थी वञे। ऐं हिननि खे हाणे बोतलनि में विझंदमि। हीअ मुंहिंजो बॉटल्स मनी प्लांट जूं बास्केट में पई हूंदियूं आहिनि, त सॼो जेको हाणे वारो कटियो अथमि मनी प्लांट, उहो हिननि में सेट कयो आहे। उन्हनि मां कुझु पीला ऐं सुकल पन, कुझु सड़ियल पन कढिया। हीअ शाख हिन बोतल में विधी आहे। ऐं हिन बोतल मां हिकिड़ो जेको हनी बीज़ वारो बी हाइव ठाहियो, त हीअ अधु बोतल मूं संभाले रखी, त अञा ताईं मां वटि पई आहे। इन में मां फ़िलहालु हीअ शाख विझी छॾी आहे। ऐं जॾहिं बि अहिड़ी का शाख पाणी में विझे न, त इहा कोशिशि कजे ज़रूरु त जेतिरो हिसो शाख जो पाणीअ में आहे उन में पन न हुजनि, न त अंदरि ॻरी सड़ी वेंदा त फ़ाइदो न आहे। ऐं इलाही सारा एक्स्ट्रा पन मां हिन मां कटे छॾिया आहिनि, त जीअं अगरि हिन में ब्रांचिस रूट्स अगरि फुटणियूं आहिनि त फुटी अचनि। सो हिन खे रखंदमि ॿाहिरि। ऐं बाक़ी ही मनी प्लांट जेको आहे, इहो त हिते ई अंदरि लाउंज में हूंदो आहे। थोरी देरि हिते छॾे ॾींदमि, में थोरो ड्राई थी वञे, हिन जो पाणी ॻड़ी वञे, त पोइ हिन खे बास्केट में विझंदमि वापसि। सो उछलाइबो कुझु बि न आहे। 2:45 थिया आहिनि। मौसम ज़बरदस्त आहे, हवा ॾाढी प्यारी आहे, झुड़ आहे, पर कंहिं महिल उस बि निकिरे थी। कपिड़नि जो स्टैंड मां शेड में करे छॾियो आहे ऐं असां वञूं था ॿाहिरि। कुझु ज़रूरी कमकारियूं आहिनि। सभिनी खां पहिरियों त अटो खुटो आहे। सो अटो खुटणु इस्तिलाह बि आहे, पर असांजो अटो ख़तमु थी वियो आहे। सो अटो वठंदासीं। अंडा बि ख़तमु थी विया आहिनि। पोइ 2-3 ॿिया बि कम आहिनि। ज़ाहिर ॿाहिरि वञिबो आहे त वरी पोइ कुझु न कुझु यादि अची वेंदो आहे, कंहिं शइ ते नज़र पइजी वेंदी आहे त हे बि वठो, बि वठो। सो ॿाहिरां हल्की हल्की उस निकिती आहे, तव्हां शायदि मुंहिंजो शेडो ॾिसी सघंदा हुजो। सो
सो वञूं था हाणे ॿाहिरि पॉसिबल न आहे रिकॉर्डिंग। सुपरमार्केट ऐं जहिड़े बि पासे असां वञूं था बहरहाल। सो वापसि अचे वरी तव्हां सां कॉन्टेक्ट थींदो, या रस्ते में अगरि मूंखे मौक़ो मिलियो, छो त हाणे मां रस्तो बि भरणु ऑलमोस्ट छॾे ॾिनो आहे। तक़रीबन इहे रस्ता मां इलाही दफ़ा रिकॉर्ड करे चुकी आहियां। अची विया वापसि। रस्ते में रिक्शा बीहारे अंब वरितासीं, अंब ख़तमु थी विया ऐं कुझु बेकरी तां शयूं वरितियूंसीं उतां ई अंदरां। ऐं मूंखे त जेको आहे बेकरी जूं शयूं खाइणु मना आहिनि सख़्ती सां, पर हे अॼु मां पंहिंजी पसंदि ते वरिता आहिनि। मुंहिंजा मोस्ट फेवरेट आहिनि ही बिस्किट। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हाणे इहे सॼा त मां कोन खाईंदमि, ऐं सुराण अलाए छा वठी आई आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां। सो इहो ज़रूरी हूंदो आहे अगरि असां वेंदा आहियूं त। ऐं ॿियो बि कुझु वरितो आहे असां, त उहो मां तव्हां सां शेयर कयां। अटो वरितोसीं 10 किलो, उहो गेट वटि ई पियो आहे, जेसि ताईं असां अंदरि खणी अचूं। उनखां अलावा छा वरितोसीं, उहे ई रुटीन जूं शयूं, जीअं ब्रेड, बन वरिता सुराण, ज़रूरु कोई बर्गर ठाहींदी। ऐं इहे बि मुंहिंजा फेवरेट आहिनि, सन्हा जेके आहिनि सङर। इहे कॾहिं कॾहिं शाम जो बुख लॻंदी आहे त उन में खाइण जे लाइ। ऐं बेसण आहे, दाल आहे, ऐं हीअ सुराण पंहिंजी बिरयानियुनि में विझंदी रहंदी आहे अक्सर, आलू बुखारा इन उहे वरिता आहिनि। ऐं ॿियूं बि इलाही सारियूं शयूं माशाल्लाह। वेंदा हिकिड़ी शइ वठण ई वठी इलाही न आहे। अंडा आहिनि हिन में, जेका उमेद आहे त कोन भॻाइनि। ऐं उनखां अलावा ॿियो जेको असां वरितोसीं, सुराण खे पेन पियूं खपनि, हे ब्लू पेन जो पैकेट ऐं रेड पेन जो। हाणे सिर्फ़ु सुराण असांजे घर में टीचर बची आहे, इन करे हिकु पैकेट आयो आहे। जॾहिं सुगंध बि टीचर हूंदी ऐं मां बि, त असां 3 पैकेट वठंदा हुआसीं हर कलर में। ऐं ॿियो मूंखे हे स्टिक्स नज़र आयूं, त क्राफ्ट जो मटीरियल शलन मां किथे ॾिसां। ऐं ग्लू जो बि मूं वटि आख़िरी ट्यूब हो, त हीअ मां हिन जो लार्ज साइज़ जो हिकिड़ो ट्यूब वरितो। हे मुंहिंजी इंतिहाई फेवरेट शॉपिंग, बाक़ी सभु ज़रूरत जूं शयूं। सो इहो हुयो हाल हवाल। हाणे वेंदमि रेस्ट कंदमि, न पहिरीं वींजंदमि। असां रूल ठाहे छॾियो आहे पंहिंजो, ॿाहिरां ईंदासीं पहिरीं वींजी ॿाहिरां वारा कपिड़ा असां ईअं लाहे ऐं मेरनि कपिड़नि जी बास्केट में उछलाईंदा आहियूं। सो हाणे वेंदमि, वींजंदमि ऐं पोइ रेस्ट कंदमि। शाम थी वई आहे, 3 पहिरें जी नमाज़ पढ़ी वरिती। ऐं उनखां पहिरियों मां चिकिन वारे खे फ़ोन करे छॾियो, त चिकिन ॾेई वियोसि। हाणे हिनखे धोइबो, हिसा ठाहिबा ऐं जेको आहे सेट कबा। राजी मानी में हलूं था हिन पासे, त मुंहिंजी सदोरी सुराण अलाए कहिड़ो तजुर्बो थी करे। बसि मां सॼो ॾींहुं तजुर्बनि ते हलंदी आहियां, जंहिं ॾींहुं हीअ कुझु पचाईंदी आहे। सो कुकपैड ज़िंदाबाद, जंहिंखे ॾिसणो हुजे त उन ते ॾिसे। सो हीअं बसर ते कटे, हिन मुंहिंजे पेज ते बि अची वेंदियूं रेसिपीस कॾहिं खां जॾहिं खां कुकपैड। अच्छा, मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजे पेज जो नालो आहे सुरहान्स रेसिपीज़, ऐं तुंहिंजे ग्रुप जो नालो आहे सुरहान्स किचन। इहे फेसबुक ते आहिनि, सुरहान्स रेसिपीज़ ऐं सुरहान्स किचन। बाक़ी कुकपैड त अलॻि ई आहे। सो हीअं पचाईंदी राजीमानी, ऐं मां सिर्फ़ु चिकिन विकिन धोई हितां वांदी थी वेंदमि। शायदि तव्हां सां कचहरी कयां, त पहिरीं इहो कमु करे वठां। टाइम था पूरा 7, ऐं हाणे सांझीअ जी अज़ान जो इंतज़ारु थी कयां। डिनर सुराण थी ठाहे। रोज़ु हुनखे नवां नवां तजुर्बा करणा हूंदा आहिनि। ऐं यकीन कयो त मां अलाए कॾहिं खां मुंहिंजी प्लैनिंग हुई त मां सुराण जा कुकिंग जा किताब ऐं डायरीज़ शेयर कंदमि। यानी उहे रेसिपीज़ शेयर कोन कंदमि, सिर्फ़ु मां तव्हांखे उन्हनि जी क्वांटिटी ॾेखारींदमि, तादादु ॾेखारींदमि। ॾिसो त केतिरो आहे माशाल्लाह, हुनखे ॾाढो शौक़ु अथसि। सो कॾहिं कॾहिं उहा कंदी रहंदी आहे शौक़ु पूरा, त मुंहिंजी जान छुटल हूंदी आहे। मां बि चवंदी आहियां सही आहे, ठीकु आहे। सो उहा कमु करे रही आहे। सॼो ॾींहुं मुंहिंजो ॾाढो मसरूफ़ गुज़रियो। ऐं मुंहिंजी ज़िंदगी ईअं आहे त अगरि मां कंहिं ॾींहुं को सुई धाॻो या को क्राफ्ट वर्क न कयां त मज़ो न ईंदो आहे। उहो मां सुबुह सां 1 कलाक 1.5 वेही पंहिंजे कुशन कवर ते मोती हणी चुकी आहियां, त उहा मुंहिंजी ॿाड़ पूरी थियल आहे। सो मोटी आयासीं ॿाहिरां थी करे, जेके बि कमु कारियूं हुया। अञा हिकिड़ो कमु आहे, त मां सोचां थी त उहो वञा, थर्सडे ते वञा, त जीअं उतां अॻियां मां निकिरी वञा थर्सडे बाज़ारि। मां तव्हां सां ज़िक्र कयो हो त मुंहिंजी कम वारी मासी जो भाउ गुज़ारे वियो हो, त उनजे भाइटियुनि जे लाइ मां कुझु कपिड़ा वठणु थी चाहियां। सोचनि त जे ईद वेझो ईंदी त हर शइ हरू भरू महांगी थी वेंदी। तंहिंखां बहितर मां हाणे ई वठी पाण वटि रखी छॾियां, जॾहिं हिननि जे वञण जो टाइम ईंदो त पोइ मां हिनखे ॾेई छॾींदमि। इहो वधीक बहितर थींदो। पहिरीं बि मां कुझु शयूं वठी आई आहियां, ज्वैलरी, टॉयज़ वग़ैरह, त उहे पोइ कंप्लीट जॾहिं शयूं जमा थी वेंदियूं त मां तव्हां सां शेयर कंदमि। सो इहो कमु आहे, त इन करे सोचां थी त सुभाणे को ॾींहुं त सफ़ा घर खां न निकिरंदमि, छो त घर में वेहिजे थो त कमु थिए थो। कलाक बि ॿाहिरि वञूं न त उनजे लाइ 2 कलाक ज़्यान थी वेंदा आहिनि। मुंहिंजो त इहो ई हिसाबु किताबु आहे। न उनखां वञण खां पहिरियों हे खणो, पैसा खणो, पर्स खणो, कमिरो बंदि कयो, घरु बंदि कयो,
उन खां पोइ वापसि अचो त वरी हर शइ खे वापसि खोलियो ऐं विझणु त फ़र्ज़ु हूंदो आहे ॿाहिरां थी अचो अॼुकल्ह त हूअं बि ऊन्हारो आहे त गर्मियुनि में त ईअं ई थींदो आहे पघिरजी ईअं था वञूं ॼण कॾहिं लॻे ई नथो त कॾहिं ज़िंदगीअ में को माण्हू विझी सिंजी साफ़ु सुथिरो बि थींदो आहे। सो बहरहाल त तंहिंजे करे मां चाहियां थी त सुभाणे मां किथे बि न वेंदमि ॿाहिरि इनशाला। हालांकि कमु त ॿिए कंहिं हंधि जो आहे पर लालच इहा ई आहे त थर्सडे ते वञा त जीअं थर्सडे बाज़ारि बि वञी सघां। हिकु दफ़ो निकिरां त उहो साॻियो ई हिकिड़ो मेन यूनिवर्सिटी रोड आहे जिते मुंहिंजा सॼा ई कम थींदा रहंदा आहिनि आसपास। त पोइ मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त न हिकिड़े दफ़े में ई सभु कुझु करे अचां। सो हिन महिल चिकन धोई साफ़ु करे सुराण खे अलॻि करे ॾिनमि हुनखे बोनलेस पियो खपे पंहिंजे डिश लाइ कंहिं क़िस्म जी बिरयानी थी ठाहे ऐं उनखां ॿिया सॼा मां अलॻि करे ऐं रखी आयमि फ्रीज़र में विझी आहिनि। सो हाणे तव्हां सां थोरी देरि जी गपशप करणी हुई मूंखे। माना थकाईंदड़ ॾींहुं हुयो। मासी बि न आई था दौड़नि जी बि मूंखे टीप लॻी वई कपिड़ा धोतमि कुझु ऐं कुझु न कुझु कंदी रहंदी आहियां। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कुझु कमु कंदी आहियां मां उहो तव्हां सां शेयर न कंदी आहियां छो त एतिरी थोरी देरि लाइ कुझु कयो हूंदो आहे। का कुंड साफ़ु करे वरितमि को खानो साफ़ु करे वरितमि ड्रेसिंग टेबल जे अंदरि खाननि में मिटी पइजी वई आहे। उन ॾींहुं मां जीअं तव्हां सां इहे मोती पई पंहिंजा शेयर कयां कलेक्शन छो त मोती मां इलाही ॾींहंनि खां यूज़ न कया आहिनि न ऐं तंहिंजे करे उहे उन्हनि जे मथां एॾी डस्ट पइजी वई आहे। सो जंहिं कुंड में जंहिं खाने में मुंहिंजो कमु पवंदो आहे त उनजी सफ़ाई थी वेंदी आहे। त हालांकि इहे जेके मां कुशन ते कवर जे मथां मोती टाकियां थी इहे उन मोतियुनि वारे खाने में न पिया हुआ बल्कि इन बास्केट में ई इन कुशन कवर सां गॾु रखिया हुआ। त ईअं का न का नंढियूं शयूं कंदी रहंदी आहियां त इलाही दफ़ा मां शेयर बि न कंदी आहियां त ख़फ़ो लॻंदो आहे त रिकॉर्डिंग कयां मां उनजी। सो अलाए कंहिं कमेंट कयो त चई वीडियोस ठाहिण जे चकर में तव्हांजी जेका रूटीन आहे न ॾाढी सुठी थी वई आहे। माय गॉड हुनखे मां चयो वीडियो ठाहिण जे चकर में टाइम ज़्यान थींदो आहे। मिसाल जे तौर ते त किथे बि कमु कर त ट्राईपॉड खणणु या फ़ोन खणणु या भला हेठि टुकरी रिकॉर्ड कयां त पोइ सफ़ाई कयां मिसाल जे तौर ते उनमें थोरो एक्स्ट्रा टाइम लॻंदो आहे। त पोइ कॾहिं कॾहिं मां नंढियूं काफ़ी सारी शयूं स्किप करे वेंदी आहियां उहे शेयर कोन कंदी आहियां। सो बहरहाल ज़िंदगी जो सिलसिलो जारी आहे सारी आहे। अलाह महिरबानी आहे ॾाढो चल हमेशह सिहत तंदुरुस्ती सलामत रहे ऐं इंसानु कमु कंदो ई सुठो लॻंदो आहे। अलाह साईं सभिनीनि खे मुहताजीअ खां बचाए। सो अॼु जो इहो व्लॉग हुयो जेको कुझु मां सॼो ॾींहुं गुज़ारियो उहो तव्हां सां शेयर कयो आहे। हा निंड बि कयमि हाणे उहा त शेयर न कंदमि न मंझंदि जो जॾहिं वापसि आयासीं ॿाहिरां त यकीन कयो विंझी सिंजी पघर हणा कपिड़ा चेंज करे ऐं जो सुम्ही पियमि त निंड ई वठी वई। पहिरीं निमाज़ ते मूंखे सुराण जाॻायो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह आराम बि नसीब थिए छल ऐं बसि इहो ज़िंदगी आहे हले थी पई। अलाह जा करम आहिनि एहसान आहिनि उनजी हिकु हिकु नेमत जा हिकु हिकु छा ॻणियूं बसि जेको हुनजो करम आहे असां हुनजे लाइक़ु बि न आहियूं जेॾा हुनजा करम आहिनि। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।